मलीर में पोरियत फोत। आगा स्टील फैक्ट्री में क्रेन जी टक्कर सां नौजवान तॾे ते फोत थी वियो। तफ़सील मौजूब बिन कासिम थाणे जी हद बिन कासिम सनती इलाइक़े में क़ाइम आगा स्टील फैक्ट्री में कोली पोरियत नौजवान भीमराज वलद पहलाज कम दौरान ओचितो क्रेन मां वज़नी शइ लॻण सबबि ज़ख़्मी थी वियो। जंहिं ज़ख़्मनि जी सथ न सहंदे नौजवान मौक़े ते ई फोत थी वियो, जंहिंखे अस्पताल उमाणे पोस्टमार्टम बाद फैक्ट्री जे ख़र्च ते गाॾियूं करे वारसनि सां गॾु पंहिंजे अबाणे शहर पंगरियो रवानो कयो वियो। इन मौक़े ते फैक्ट्री मैनेजर दानिश ॿुधायो त भीमराज हिकु हफ़्तो अॻु फैक्ट्री जे ठेकेदार वटि कम ते लॻो हुयो, जंहिंसां हादिसो थी वियो, जंहिंमें हू बची न सघियो आहे। मैनेजर फोती पोरियत जे वारसनि खे हर मुमकिन मदद जी यकीन ॾियानी कराईंदे रज़ाक़ाबाद पहुतो, जेको खेनि गाॾियूं करे समूरो ख़र्च भरे पंहिंजे इलाइक़े ॾांहुं रवानो कयो वियो। कैमरा टीम सां गॾु सैयद सज्जाद शाह, सोच टीवी, कराची।